अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी करेलनि जी हिकिड़ी मज़ेदार रेसिपी। आज मैं करेलों की एक मज़ेदार रेसिपी आपके साथ शेयर कर रही हूँ। ये स्टफ्ड करेले, भरवा करेले, भरे हुए करेले, ठीक है। सो ही भरियल करेला करेलनि खे छिले मां लूण ॾेई रखियो आहे तकरीबन 1 कलाक खां। 1 घंटे से मैंने इनको छील कर नमक लगा के रख दिया था। इन्होंने पानी छोड़ दिया है। इसको हम यूज़ करते वक्त ये पानी अच्छी तरह हाथ से बस निचोड़ लेंगे जितना निकल जाए, ठीक है। सो ॿी ॻाल्हि इहा त करेलनि खे जेको आहे तमामु घणो ना ही छिलणो, इतना नहीं छीलें कि ये बिल्कुल कागज़ की तरह एक छिलका सा रह जाए। हल्का हल्का छील लें ताकि इसकी जो खाल है, जो छिलका है, ये मोटा रहे, ठीक है। उसके साथ हमें इसमें भरने के लिए जो चाहिए, मैंने एक प्याज काट ली है। प्याज हमें इतनी लेनी है जो इन करेलों के अंदर हम अच्छी तरह से भर दें। 2 हरी मिर्चें काटी हैं, टमाटर है 1, थोड़ा सा धनिया है, ठीक है। और ये सफ़ेद ज़ीरा है आधा टीस्पून। 1 टीस्पून है मेरे पास ये खटाई पाउडर, ठीक है। ये अछो जीरो 1 टीस्पून, अधु टीस्पून ऐं ही अम्बचूर खटाई पाउडर जेको आहे इहो 1 टीस्पून। लूण अधु टीस्पून आहे, छो त करेलनि खे लूण ॾिनल आहे, इन करे सिर्फ़ु असां मसाले जे लाइ लूण खणंदासीं। आधा टीस्पून नमक है, आधा टीस्पून पिसा हुआ गरम मसाला, धनिया और मिर्चें पिसी हुई 1 टीस्पून, ठीक है। सो हाणे सभिनी खां पहिरियों त असां ही सभु शयूं हिननि बसरनि में मिलाईंदासीं। ये सारी चीज़ें हम मिक्स करेंगे प्याज में, एक हम मिक्सचर बना लेंगे मज़ेदार। आप चाहें तो इसमें पुदीना डाल सकते हैं, वो आपकी अपनी पसंद है, ठीक है। खटे जे लाइ थोड़ो खटो टेस्ट ॾियण जे लाइ हिन में मूं मिक्स कई आहे अम्बचूर। ऐं हीअ रेसिपी मुंहिंजी भेण है नंढी नौरीन, उन ठाहियो रिसेंटली ऐं मूं मोकिलियईं पिक्चर्स, त मां ॾाढी हैरान एक्साइटेड थी वियमि। मां उन खां रेसिपी पुछी ऐं मां ठाहे रही आहियां। तो मेरी छोटी बहन नौरीन, उसकी ये रेसिपी है। अब ये इनका पानी निचोड़ने के बाद इसमें हम ये सारे भर लेंगे, ठीक है। पानी असां हिन जो छंडियूं था ऐं जेतिरो जेतिरो हिन में भरिजी सघे उहो तव्हां हिन में भरियो। मूंखे लॻे थो त मुंहिंजो मसालो कुझु वधीक बची पवंदो त कोई प्रॉब्लम न आहे, इनखे मां यूज़ करे वठंदमि। पर बसर ऐं टमाटा एतिरा ई कटणा आहिनि जेके असां हिन में अंदरि पूरा करे सघूं, पूरा भरे सघूं। ये ॾिसो, अहिड़ी तरह मां हिन खे सभिनी खे भरे थी वठां। इन सबको मैं भर लूँगी, उसके बाद आपके साथ शेयर करती हूँ। इन्हनि सभिनी में मसालो मां विझी छॾियो आहे, ठीक है। ऐं हाणे मां खयां रील। हमेशा अगर किसी भी खाने की चीज़ पे धागा लिपेटना हो तो आप उसमें सफ़ेद रील लिया करें। हमेशा अच्छो रील खणंदा कयो, छो त रंगीन रील इन जो रंग फेड थी सघे थो, फिटी सघे थो। सो हाणे असां हिन खे इंतिहाई टाइट करे ऐं धागो वेढ़ींदासीं। ऐं धागो मां जॾहिं बि वेढ़ींदी आहियां त मां उन रील खे जेको आहे कंहिं थां में रखंदी आहियां। मैंने देखिए रील को मग में रखा हुआ है ताकि जब मैं इस पर लिपेटूँ और ये खुलता जाए तो ये लुढ़के नहीं, वरना ये लुढ़कता रहेगा तो मैला हो जाएगा। तो ईअं असां ॾाढो टाइटली और हिननि खे असां धागो वेढ़ींदासीं। इसको मसाले को अंदर करते जाएं और धागा लिपेटते जाएं बहुत कस के, क्योंकि जैसे ही पकेगा ये ढीला हो जाएगा, ठीक है। सो इहो तरीक़ो आहे। ऐं मां ही रेसिपी फर्स्ट टाइम थी ठाहियां। मूंखे आइडिया न हो त मूंखे केतिरा जेके आहिनि बसर कटणु घुरिजनि। त बसर बची पिया आहिनि त उन्हनि खे यकीनन मां इस्तेमालु कंदमि, उन सां कुझु ॿियो पचाए थी वठां। उहो कोई शइ ज़ाया थियण जी न आहे, ठीक है। तो ये बस अंदाज़ा कर लें। मेरे इस वक्त खाने पे 3 लोग हैं तो मैं 3 करेले बना रही हूँ। आप अपने हिसाब से इनको बढ़ा सकते हैं। और धागा बहुत सारा लिपेटना है ताकि ये खुले नहीं, ठीक है। सो ये अड़ी तरह से मां हिननि 3 करेलनि खे इहो ॿधी वठंदमि धागो। ॾिसो, हिननि 3 करेलनि खे मां धागो ॿधी छॾियो आहे। तीनों को मैंने धागा लिपेट दिया है अच्छी तरह से। अब एक बात ये है कि ये जो बच गया है मसाला, जो प्याज मिक्सचर ये जो बच गया है, ये करेले फ्राई करने के बाद ये भी मैं इसके साथ दम में डाल दूँगी ताकि ये पक जाए, वरना ये इस रेसिपी में शामिल नहीं है, ठीक है। हिन तरकीब में इहो शामिल ना है। जीअं ते थोड़ा वधीक कटिजी विया आहिनि त बजाए इन जे त मां ॿी कंहिं शइ में थी विझां, त मां हिननि करेलनि खे फ्राई करण खां पोइ हिननि जे जेको आहे साइड में विझी हिननि खे दम ॾींदा, ठीक है। अभी हम इसको रखते हैं पकाने के लिए। ऑयल मैंने गर्म कर दिया है। इसको ढककर हम हल्की आंच पे पकाएंगे और बार बार पलटते रहेंगे ताकि ये हर साइड से अच्छी तरह से पक जाए, ठीक है। सो हिननि खे ढक ॾेई हल्की बांह ते, दम वारी बांह ते, दम खां थोड़ी मथे, लो फ्लेम हो लेकिन थोड़ा सा मीडियम की तरफ इसको हम पका लेंगे
तेज़ आंच पे कभी नहीं पकाएं, हल्की आंच पे पकाएं। और उसके बाद जब ये अच्छी तरह से पक जाएंगे हर साइड से, ये प्रोसेस मैं आपको नहीं दिखा रही हूँ, बिल्कुल ये क्लियर है कि बार बार आप इसका ढक्कन हटाएं और इनको पलट दें ताकि ये हर तरफ से पक जाए। ठीक है, सभिनी तरफ खां जॾहिं पची वेंदो तो मैं आख़िर में ये बसर हिन में ऐड कंदमि। ऐं वरी भी चवां थी त ही बचियल बसर आहिनि, इन लाइ मैं ऐड थी कयां, न त हिन रेसिपी में शामिल न आहिनि। सो हाणे हिननि खे पचण ॾींदासीं। हिननि खे मां 2-3 दफ़ा उथलाए चुकी आहियां, 2-3 दफ़ा मैं इनको पलट चुकी हूँ। और अभी आप देख रहे हैं कि इसके जो साइड्स हैं अच्छी तरह से सुर्ख हो गए। ठीक है, और मैंने अभी फिर इनको पलट दिया है और ब्राउन जो हिस्सा है वो ऊपर कर दिया है। ओहो, और अब मैं करने वाली हूँ ये कि ये जो मेरे पास बची हुई प्याज है ये मैं इसके साइड में डाल रही हूँ। ये तकरीबन पंहिंजो असांजा करेला जेके पची चुका आहिनि। अञा हिननि खे हिकिड़ो दम ईंदो त मां हिन में ही बसर विझी छॾियां जेके बचिया हुया ऐं हिननि खे ढक थी ॾेई छॾियां वापसि, त ही पचाइणा बसर भी पचाइणा कोन्हनि, थोड़ा सॉफ्ट थी वञनि, हिननि में हल्की खुशबू अची वञे करेले जी, तो पोइ ही जेको आहे बिल्कुल तैयार हो। अभी फिर मैं इसको दम पे छोड़ रही हूँ। करेले ऑलमोस्ट पक चुके हैं, अब इसको प्याज के साथ थोड़ा सा और पकाएंगे। और मैं फिर से याद दिला दूँ कि ये प्याज डालना रेसिपी में शामिल नहीं है, लेकिन अगर आपको अच्छा लगे तो आप स्पेशली थोड़े से ज़्यादा काट लें और डाल भी दें। ठीक है, हाँ ही पची चुका है चंगी तरह से, ये देखें अच्छी तरह से पक चुके हैं। लेकिन एक चीज़ का ख्याल रखना है कि अगर आप इसमें ये साइड में प्याज डालें तो प्याज में पानी नहीं रहना चाहिए। ठीक है, बसरन में पानी न हुजे, हिन में तरियल जो टेस्ट हुजे, रधल जो टेस्ट न हुजे। तो हाँ ही असां कढ़ंदासीं हिन में पंहिंजी डिश में। तो डिश में पानी रेडी करे रखी है, हिन में कढूं था। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त जेकॾहिं बसर थोड़ा एक्स्ट्रा कटे विझी छॾनि तो सुठा था लॻनि। मूंखे त हिननि जी एॾी मज़ेदार खुशबू थी अचे, तव्हां यकीन कयो। ठीक है, हाँ ही मां इन में डिश में विधाएं बसर जो मां हिन जे ॿिन्ही पासन खां प्रेजेंटेशन के लिए विझां थी ऐं खाईंदासीं लाज़मी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इहो ई बसर आहे जेको हिन जे अंदरां पियल आहे। तो अगर आपको मेरी ये मज़ेदार रेसिपी करेलों की अच्छी लगी हो तो ज़रूर आप मेरी वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी जो कुछ मैं इस तरह का आपके साथ शेयर करना चाहूँ उसको आप आसानी से देख सकें। सो ये है मज़ेदार मुंहिंजी भरियल करेलनि जी तरकीब। ये डिश मुंहिंजी तैयार है, ज़रूर ठाहियो ऐं ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लगी। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।